सिंध में पाकिस्तान में जो ॿारनि खे पोड़ियत कराई वेंदी आहे, इहो कॾहिं गैर क़ानूनी तौर ते बिल पास कयो वियो ऐं इन हवाले सां छा क़ानून मुरतब कया विया आहिनि? थैंक यू सो मच सभिनी खां पहिरियां जेको आहे हिन में हिते शो में घुराइण जे लाइ। इन हवाले सां मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहींदसि चाइल्ड लेबर जे हवाले सां कि 2017 में जेको आहे सो हिकिड़ो कानून पास थियो, सिंध प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन एक्ट 2017, जंहिंमें इहो ॼाणायल आहे कि कोई बि जेको चाइल्ड जंहिंजी उमिरि 14 सालनि खां घटि हुजे त उहो उनखे जेको आहे सो सख़्तीअ सां मना थियल आहे कि उहो कंहिं बि फैक्ट्री या कंहिं बि माइन या कोई अहिड़ो मतिलबु इस्टेब्लिशमेंट जेके चइजे जेके हैज़र्डस हुजे, यानी कि जेकी नुक़सानु पहुचाए सघे उन्हनि जी वेल बींग खे, उन्हनि जे साइकोलॉजिकल, यानी कि जेको उन्हनि जो पीक टाइम हूंदो आहे एजुकेशन या कुझु पढ़ाइण जो, त उन में उन्हनि खे अगरि लेबर करायो थो वञे त उन जी यानी कि पूरी पर्सनैलिटी खे ई डैमेज थो करे। ऐं इन कानून जे मुताबिक़ इहो आहे कि जेके यानी कि 14 सालनि खां मथे जा एज जा आहिनि पर 18 सालनि जा नाहिनि थिया, शनाख्ती कार्ड उन्हनि जो नाहे ठहियो, उन्हनि खे अलो आहे, लेकिन कुझु अहिड़े इदारनि में कमु करण जे लाइ जेके यानी कि उन्हनि खे तकलीफ़ दे न हुजनि, तकलीफ़ यानी कि न ॾियनि, माइनर जेके या वरी जेके फैमिली बिज़नेसिस हूंदा आहिनि, जेके फैमिली जा यानी कि उन रिलेशन में या उन जे अॻिते हलाइनि था त उहे करे सघनि था। बाक़ी जेके एग्रीकल्चर लैंड ते उन्हनि खे जेको आहे सो बीहारे था छॾनि, या जेको आहे माइन कोई कारखाना कोई फैक्ट्रीज़ आहिनि उते यानी कि उन्हनि खे मनाए, पर अलो आहे 14 सालनि खां मथे जी उमिरि, लेकिन 18 सालनि जो न हुजे। उमा साहिबा, इहो ॿुधाइजो त चाइल्ड लेबर एक्ट कॾहिं पास थियो आहे ऐं इन में केतिरियूं सज़ाऊं रखियल आहिनि माण्हुनि जे लाइ अगरि ज़बरदस्ती जबरन उन्हनि खे कोई कमु थो कराए त? इन 2017 में जेको आहे सो इहो कानून पास थियो ऐं इन्फोर्स बि तॾहिं खां थियो आहे। इन कानून जे मुताबिक़ जेको आहे सो सज़ा 1 महीने खां 6 महीननि ताईं यानी कि सज़ा आहे। अगरि कोई ॿियो मामिलो आहे, मसलन अगरि सिर्फ़ु लेबर सां रिलेटेड न, यानी कि अगरि उन में कुझु ॿियो एलिमेंट अची थो वञे, ॿियो ऑफेंस अटैच थो थी वञे, अब्यूज़िंग हरास या त उन में सज़ा जेको आहे इंक्रीज़ बि थी सघे थी। ठीकु आहे, इहो ॿुधाइजो बाज़ औक़ात इहो हूंदो आहे गुरबत जी सतह हेठि जेके ख़ानदान हूंदियूं आहिनि, फैमिलीज़, उहे वालदेन बि सायो करे उन्हनि ॿारनि खे पोड़ियो कराइण लाइ मोकिलींदा आहिनि ऐं इहो न ॾिसंदा आहिनि उन्हनि जी उमिरि या 14 साल खां घटि आहे, त इन सिलसिले में छा वालदेन जे मथां बि का कार्रवाई थी सघे? बिल्कुलु, वालदेन जे मथां बि कार्रवाई थी सघे थी। बेसिकली इन कानून जे मुताबिक़ जेको हिकिड़ो यानी कि इंस्पेक्टर अपॉइंट थियल आहे, बाक़ाइदा जेको सभु यानी इंस्पेक्शन करे हर इदारे में कि किथे यानी कि चाइल्ड लेबर थिए थो त उते यानी कि उहो कंप्लेंट फाइल थी सघे थी। सेक्शन 17 जे तहत कंप्लेंट जेको आहे लेबर कोर्ट या डिस्ट्रिक्ट लेबर ऑफिसर या इंस्पेक्टर वटि उहा फाइल थी सघे थी, जंहिंमें न सिर्फ़ु जेको आहे उहा इस्टेब्लिशमेंट या उन जा कंसर्न माण्हू जे ख़बर हुजणु खपे, लेकिन पेरेंट्स बि जेको आहे सो पनिश थी था सघनि। सही। हुमा साहिबा, तव्हां ॿुधायो त इंस्पेक्टर हिकिड़ो मुक़ररु थियल आहे, छा उहो हुकूमत जे तरफ़ां आहे? असीं त अॼु ताईं कंहिं इदारे में नाहे ॾिठो, छा असीं हिकिड़ो आम आवाम बि कुझु ॾिसी कोई चाइल्ड लेबर ॾिसी करे असीं कंप्लेन करे सघूं था? बिल्कुलु सबा, इहो सुठो सवाल कयो तव्हां। एक्चुअली इदारनि में अपॉइंट थियल आहिनि, गवर्नमेंट जे तरफ़ां ई थियल आहिनि, कोई अहिड़ो यानी कि हिकिड़ो पर्सन हूंदो आहे जंहिंखे जेको आहे सो डील थो करे लेबर ह्यूमन रिसोर्सिस डिपार्टमेंट सिंध गवर्नमेंट जो, त उहे ई अपॉइंट कंदा आहिनि टाइम टू टाइम, ऐं उहे ई इंस्पेक्शन लाइ जेको आहे सो इंस्पेक्शन कंडक्ट थींदी आहे, जंहिंमें 1 ईयर या 6 मंथ्स जे अंदरि जेको आहे सो जेके बि इदारा इंटरनेशनल या नेशनल लेवल ते कमु था करनि उन्हनि में इंस्पेक्शन थींदी आहे। ऐं अगरि तव्हां बि कोई अहिड़ो कोई इदारो ॾिसो जिते 14 सालनि खां घटि या वरी 14 सालनि खां अगरि मथे आहे, कोई उन्हनि खे अहिड़ो कमु करायो थो वञे, कानून जी ख़िलाफ़ वर्जी थी थिए जंहिंमें, त कंप्लेन तव्हां फाइल करे सघो था। बिल्कुलु ठीकु आहे। असांजे नाज़रीन खे इहो बि ॿुधाइजो त हिन कानून में बुनियादी तौर ते ॿार जेको किड्स जो लफ़्ज़ आहे उहो कीअं इस्तेमालु कयो वेंदो आहे, यानी कि असां आम तौर ते 17 साल जो बि ॿारु चई छॾींदा आहियूं, 16 साल जो बि ॿारु, हिन खां 18 साल जो बि असां ॿार ई सम्झंदा आहियूं, त कानून जे अंदरि बुनियादी तौर ते कहिड़ी इस्तिलाह इस्तेमालु थियल आहे नज़र आहे? कानून जे मुताबिक़ ईअं आहे कि चाइल्ड जी जेकी डेफिनेशन आहे हिन कानून में उहा इहा ई आहे कि चाइल्ड उहो ई हूंदो जेको 14 सालनि खां घटि हुजे। उन लाइ त आहे ई मना कि चाइल्ड लेबर त कराइणो ई न आहे उन्हनि खां।
लेकिन उन खां 14 सालनि खां जेको मथे जी एज यानी कि 18 सालनि जो नाहे थियो उनखे एडोलेसेंट चवंदा आहिनि। ठीकु आहे, उनखे उहो वरी ॿार यानी कि चाइल्ड न थींदो, चाइल्ड जी डेफिनेशन में नथो अचे। उहो यानी कि अहिड़ी ग्रोइंग एज में थो अचे जंहिंजी उमिरि यानी कि मतिलबु 14 खां मथे ते थी वई आहे, लेकिन पूरो 18 जो नाहे थियो। उमा साहिबा, सिंध लीगल एड सोसाइटी जे हवाले सां असीं तव्हां खां पुछणु चाहींदासीं त कीअं कमु कंदी आहे, तव्हां उन्हनि सां एड आहियो ऐं तव्हां सां कनेक्ट थियण लाइ असां वटि छा कोई नंबर आहे, कहिड़े टाइम ताईं तव्हां कमु कंदा आहियो, असांखे कीअं फैसिलिटेट करे थी सिंध लीगल एड सोसाइटी? सिंध लीगल एड सोसाइटी जेको आहे सो इन्हनि जो हिकिड़ो डिपार्टमेंट आहे। सिंध वैसे त मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि इन्हनि जा। सिंध लीगल एडवाइज़री कॉल सेंटर हिकिड़ो अहिड़ो डिपार्टमेंट आहे जिते 24/7 जेको आहे सो इहे सर्विसिस अवेलेबल आहे। 0800 708006 असांजो हेल्पलाइन नंबर आहे, जिते कॉल करे जेको आहे सो कॉलर असांखे अप्रोच करे सघनि था। असां खां कोई बि मशवरो उन्हनि खे लीगल अवेयरनेस या लीगल मालूमात वठणी हुजे त हू हिकिड़ी कॉल जी दूरीअ ते आहिनि, कॉल मिलाइनि ऐं असां खां मशवरो वठी सघनि था। बिल्कुलु ठीकु आहे। इहो ॿुधाइजो लीगल एड सोसाइटी पारां जेकॾहिं कंहिंखे अहिड़ी सपोर्ट खपे त कोई हुनखे वकील मुहैया करिणो हुजे त इन सिलसिले में बि लीगल एड सोसाइटी मामलत कंदी आहे? बिल्कुलु, इन सिलसिले में बि मामलत कंदी आहे लीगल एड सोसाइटी, जंहिंमें जेंडर बेस्ड वायलेंस सां रिलेटेड जेके केसिस हुजनि या औरतुनि जी प्रॉपर्टी ते कब्ज़ो थो थी वञे, उन्हनि खे हिसो नथो मिले, त उन तरह जे मामलात में असां वकील फ़राहम कंदा आहियूं। या मेंटेनेंस या हस्बैंड सां झगड़ो थी वियो, डोमेस्टिक वायलेंस थी वियो, त इन तरह जे मामलात में असां उन्हनि खे प्रो बोनो लॉयर्स प्रोवाइड कंदा आहियूं। उमा साहिबा, छा कानून में तालीम जे हवाले सां बि कुझु चयल आहे त ॿार जी तालीम केतिरी हुजे या केतिरी ॾियाराइणु खपे? छा कानून इन हवाले सां बि मुआवनत करे थो? बिल्कुलु, कानून में इहा शइ जेको 2017 जो कानून ॿुधायोमांव, इन में इहा शइ हाईलाइट थियल आहे कि जिते 14 सालनि खां उमिरि खां जेके वॾा आहिनि थोरा, उन्हनि खे अलो आहे अगरि उहो किथे कमु करनि था त इदारे खे ई जेको आहे सो उन्हनि जी एजुकेशन जो ज़रूरी ख़्यालु करिणो आहे, उन्हनि जी एजुकेशन कंपलसरी करणी आहे। गॾोगॾु यानी कि कमु बि कराए सघनि था, लेकिन उन्हनि जी तालीम बि उन्हनि खे ॾियारे सघनि था। ठीकु आहे, असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त हिन कानून ते अमल दरामद करण जे लाइ आम माण्हू छा थो करे सघे? छो जो असांखे अमल दरामद जे हवाले सां किथे का शइ नज़र न ईंदी आहे, या जेकॾहिं कंहिंखे शिकायत करणी हुजे, को इहो सम्झे थो त यार चाइल्ड लेबर जो कमु थी रहियो आहे, त उहो कीअं शिकायत कराए थो सघे बुनियादी तौर ते? बेसिकली जीअं मां तव्हांखे ॿुधायो कि हिकिड़ो इंस्पेक्टर मुक़ररु थियल आहे, त इंस्पेक्टर जी मतिलबु हिते ऑफिसिस आहिनि, उते बि यानी कि शिकायत अगरि कोई अहिड़ो मामिलो जेको आहे सो के कोई बि मतिलबु ॾिसे थो, किथे बि कोई इदारो आहे जिते मतिलबु 14 सालनि खां घटि उमिरि में ॿार जेके कमु करनि था, त इहो जेको आहे सो रिपोर्ट थींदो इंस्पेक्टर खे। अगरि इंस्पेक्टर बि यानी कि ख़बर नाहे ऑफिस, त डिस्ट्रिक्ट इहो लेबर डिस्ट्रिक्ट ऑफिसर थींदो आहे। इन जे लाइ जेको आहे सो लेबर ह्यूमन रिसोर्सिस सिंध जो जेको डिपार्टमेंट आहे उहो त उनजो त ऑफिस आहे, त उते बि रिपोर्ट थी सघे थो इहो मामिलो। अच्छा हुमा साहिबा, ॾिसो था त गुरबत जो दौरु आहे ऐं हर को कमाए हर को खाए वारो अॼुकल्ह सीज़न लॻो पियो आहे, पर असां पंहिंजे ॿार खे चऊं था त को हुनर बि सिखे, जीअं पढ़ाईअ सां गॾोगॾु हुनर ॿार खे सेखारींदा आहियूं, त उहे कहिड़ा जेके इदारा आहिनि जिते असीं पंहिंजे ॿार खे मोकिलियूं त जिते हुनर बि सिखे ऐं चाइल्ड लेबर जा असां हुते केसिस बि न थियनि, त पोइ उहे कहिड़ा इदारा आहिनि? मुख़्तलिफ़ इदारा कमु करनि था, सिंध गवर्नमेंट जा बि। हींअर मूंखे एग्ज़ैक्ट नालो मूंखे यादि न आहे, पर जीअं मुख़्तलिफ़ इदारा कमु करनि था ऐं मेक श्योर हुजे कि जेके जिते यानी कि चाइल्ड लेबर थिए थो त उहे बि स्किल्स यानी कि सेखारे सघनि था ॿारनि खे, त इहो बि आहे। ऐं मां हिकिड़ी शइ ॿी हाईलाइट कंदमि, जेको तव्हां पुछो कि रिपोर्ट वग़ैरह किथे थी सघे थो, त इन में सॉरी ॿी शइ हुई। अच्छा, तव्हां पंहिंजी सिंध लीगल एड सोसाइटी जो हिकिड़ो भेरो ॿीहर आख़िर में नंबर बि ॿुधाए छॾियो ऐं कीअं मामलत हासिलु करे सघूं था, उहो थोरो रिपीट करे छॾियो। जी, 0800 708006 असांजो हेल्पलाइन नंबर आहे, जेको 24/7 अवेलेबल आहे। इन ते राब्तो करे जेको आहे सो पंहिंजी कोई बि अगरि मैटर हुजे, तव्हां कोई भी लीगल अवेयरनेस या मालूमात वठणु चाहियो था त इन नंबर ते कॉल करे सघो था। पहिरीं असांजी टाइमिंग 9 to 5 हुई, लेकिन हाणे उहा एक्सटेंड करे असां जेको आहे सो 9 to 12 राति जो 12 बजे ताईं अवेलेबल करे छॾी आहे, जंहिंमें असांजा लॉयर्स जेके आहिनि उहे कॉल तव्हांजी खणी करे लाइव तव्हांखे मशवरो ॾींदा।